चौकर हाँ अब खेरा भिंडी भी ना जा दो तो यार दो से भी नीचे आते हाँ हाँ दो तो ले चाहिए टमाटे के जीरी पौंदो वे पा देवा ना को दोस्तों सफ़री बैग जो ऑर्डर आयो आहे जो मूंखे मोकिलिणो आहे कोटड़ी ऐं हीअ एड्रेस वग़ैरह हर शइ लिखी आहे हिन में ईअं थींदो आहे त हीअ कपिड़े में सिलाई हणी करे सुठे नमूने सां पैक करे पोस्ट वारे खे ॾींदुसि ऐं हीअ पोस्ट वारो हिन एड्रेस ते पहुचाईंदो ऐं मोहम्मद हसान साहब मूंखे ऑर्डर ॾिनो आहे पैसा मोबी कैश करे मोकिलिया अथई ऐं हीअ वरी हाणे मोटरसाइकिल ते मुंहिंजे भर में ई आहे पोस्ट ऑफिस उन पोस्ट ऑफिस मुझे घर जे पुठे पासे में ही है। साम्हूं साम्हूं ग्राउंड जे परियां ॻाढ़नि अखरनि सां हिते ही है पोस्ट ऑफिस। ही साईं पोस्ट ऑफिस हेॾे मुंहिंजो घर ऐं हीअ मुंहिंजी पोस्ट ऑफिस घर जे पुठे पासे में। सफ़री बैग जो मुझे ही पहिरियों ऑर्डर है जो मैं कोटड़ी शहर ॾे मोकिले रहियो आहियां ऐं ही हिकु या ॿिनि ॾींहंनि में उते पहुची वेंदो। बरसाति जो मौसम लॻो आहे, रोड रस्ता ऐं घणा ऑर्डर हूंदा आहिनि त माना पंहिंजे हिसाब सां पहुचंदो आहे। हिक खां ॿ ॾींहं लॻंदा आहिनि। सो कोटड़ीअ में बि 2 ॾींहंनि खां पोइ पार्सल पहुची वेंदो ऐं हिन में 2 बैग आहिनि 1000 जा गैलेक्सी बैग ऐं उनजो ख़र्चु पोस्ट जो ख़र्चु हू पाण भाउ भरे थो जंहिं जेको आहे सो ऑर्डर ॾिनो आहे। सभु साईं हितां मूं पोस्ट करे छॾिया आहिनि ऐं रसीद मुंहिंजे हथ में आहे। साईं ॾे व्हाट्सअप करे रसीद मोकिलींदुमि ऐं 2 ॾींहंनि अंदरि मोहम्मद हसान साहब वटि ही पार्सल पहुची वेंदा। सफ़री बैग गैलेक्सी वारा 1000 वारा। हेॾां ही पोयां पोस्ट ऑफिस ऐं हे अॻियां ई अॻियां मुंहिंजो घर, मुंहिंजे घर जे पुठे पासे ॾेई आहे पोस्ट ऑफिस। सो एतिरी तकलीफ़ एतिरी ॾुखियाई बि न थींदी आहे, सहूलियत मौजूदु आहे ऐं सहूलियत जो भरपूर फ़ाइदो वठंदो आहियां।